अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 26 अक्टूबर आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध सरकार अञा ताईं अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलण लाइ संजीदगी इख़्तियार न कई। मुख़्तलिफ़ शहरनि में कारवायूं। अफ़गान पनाहगीर ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि में आबाद थियण लॻा। हुमायूं पुलिस पारां खंभे गुम कयल क़ौमी कारकुन। सूबेदार चांडीअ जो अञा ताईं पतो न पियो। शहदादकोट में बदअमनी ख़िलाफ़ रहवासियुनि जी बुख हड़ताल। सिंधियाणी तहरीक जी बानी अॻुवाण जीजी ज़रीना बलोच जी वरसी मल्हाई वई। भेटा पेश। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध सरकार अञा ताईं अफ़गाननि खे सिंध मां नेकारे ॾियण लाइ संजीदगी इख़्तियार नाहे कई। न वरी वॾे पैमाने ते को ऑपरेशन कयो वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में निढड़ियूं कार्रवायूं करण जो सिलसिलो जारी आहे। कार्रवायुनि बैदि अफ़गान पनाहगीर ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि में आबाद थी रहिया आहिनि। वफ़ाक़ी सरकार जे हुकुम ते अफ़गान जी नेकारी लाइ लाड़काणे में कार्रवायूं कयूं वियूं। DIB ब्रांच ऐं स्पेशल ब्रांच जो गॾियल ऑपरेशन जारी रहियो। ऑपरेशन तलाश एप्लीकेशन डिवाइस जी मदद सां कयो वियो, जंहिंमें 40 खां वधीक शक जे बुनियाद ते माण्हुनि खे तहवील में वठी हद जे मार्केट थाणे हवाले कयो वियो। उन मौक़े ते ऑपरेशन में मौजूदु मार्केट पुलिस जे अमलदारनि जो चवणु हो त शक मूजिबि पकड़ियल माण्हुनि जी जांच करण बैदि जेकॾहिं जवाबदार पाकिस्तानी निकिता त उन्हनि खे छॾियो वेंदो, जेकॾहिं अफ़गानी हूंदा त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अफ़गाननि जी निकालीअ जे ऐलान खां पोइ कराची मां वॾे तइदाद में अफ़गानी निढनि शहरनि में अची आबाद थी रहिया आहिनि, जॾहिं त अफ़गान जा कटक मातली पिणु पहुची विया आहिनि। मातली में मुसलसल अफ़गानी रिहाइश इख़्तियार करण जी कोशिश करे रहिया आहिनि। सियासी समाजी अॻुवाननि पारां मुतालबो कयो वियो आहे त मातली पहुतल अफ़गान पनाहगीरनि खे फ़ौरी तौरु नेकाल करण लाइ क़दम खंया वञनि। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंध हुकूमत अफ़गाननि जी नेकाली वारे मामले ते गैर संजीदगी जो मुज़ाहिरो करे पई। हुननि जूं अफ़गाननि सां मैटियूं थियल आहिनि, इन जे करे सिंध सरकार अफ़गाननि खे नेकाली ॾियण लाइ तयारु ई नाहे। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते अफ़गाननि खे सिंध मां नेकाली ॾिनी वञे। अफ़गाननि जे करे सिंध मुसलसल बदअमनी भोॻे पई। सिंध अफ़गाननि खे रहण जी वॾी क़ीमत अदा कई आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त अफ़गाननि खे फ़ौरी तौर ते नेकाली ॾिनी वञे। सिंध सरकार खे हिन मामले ते लापरवाही करण बदिरां संजीदगी इख़्तियार करणु घुरिजे। जेकॾहिं हाणे बि अफ़गान पनाहगीरनि खे नेकाली न ॾिनी वई त अफ़गान पनाहगीर कॾहिं बि वापसि न वेंदा। शिकारपुर जी हुमायूं पुलिस पारां खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जो अञा ताईं पतो पइजी नाहे सघियो। पुलिस पारां पंहिंजे दुकान तां खंभे गुम कयल GA सिंध मुहाज़ ज़िले शिकारपुर हुमायूं जे पुरअमन क़ौमी कारकुन सूबेदार चांडियो खे केतिरा ॾींहं गुज़रण बावजूदि ज़ाहिर नाहे कयो वियो। नईं वरी खेसि आज़ादु कयो वियो आहे। GA सिंध मुहाज़ पारां सूबेदार चांडियो जे खमिजण वारे वाक़े जी मज़मत कंदे चयो वियो आहे त हू को ॾोहारी नाहे। कहिड़े क़ानून तहत खेसि खंभे गुम कयो वियो आहे? असां GA सिंध मुहाज़ ज़िले शिकारपुर ऐं सभिनी क़ौमी कारकुननि खे अपील था करियूं त सूबेदार चांडियो जी आज़ादी लाइ तहरुक वठनि। ज़िले कंबर शहदादकोट में बदअमनी, मनशात, जुआ ऐं स्मगलिंग ते कंट्रोल न थी सघियो।
ज़िले इंतज़ामिया चोरनि फ़ौरन मनशात डीलरनि ऐं जुआ हलाईंदड़नि अॻियां बेवस बणिजी वई। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले क़बर शदात कोट पारां ज़िले में बदअमनी मनशा जे विकिरे जुआ ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ ज़िले जे समूरनि तालुक़नि में कैंपूं क़ाइमु करे 24 कलाकनि जी बुख हड़ताल कई वई आहे। इन सिलसिले में शदात कोट जे कोटो मोटू चौक ते शामियाना लॻाए कैंप क़ाइमु करे ज़िले सदर कामरेड हयात तुनियो जी अॻुवाणी में 24 कलाकनि वारी बुख हड़ताल शुरू कई वई। बुख हड़ताल अॼु पिणु जारी रखी वेंदी। कामरेड हयात तुनियो, रशीद मंगसी, दाद मोहम्मद खंड, मोहम्मद अली मंगरियो, फारूक चावड़ो, गुलाम अली मंगसी, न्याज़ चांडियो, SUP अॻुवाण आसिफ़ मंगसी, जसकम अॻुवाण, मोतबर चांडियो समेत कारकुननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। बुख हड़ताली कैंप ते STP ज़िले सदर कामरेड हयात तुनियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले मां बदअमनी जे ख़ात्मे ऐं अमन अमान जी बहाली, मनशा जे मुकमल ख़ात्मे समेत जुआ ऐं स्मगलिंग जे ख़ात्मे ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। क़ौमी ऐं तबक़ाती तहरीकनि जी बेमिसाल किरदारु अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीजीअ जी शरीक हयात सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी अॻुवाण ऐं क़ौमी गीतनि वसीले जदोजहद जी अलामत जीजी ज़रीना बलोच जी 20वीं वरसी जे मौक़े ते अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे अॻुवाणनि ऐं कारकुननि कासिमाबाद में संदसि आख़िरी आराम गाह ते पहुची गुलनि जी चादर चाढ़े क़ौमी गीत ॻाए खेसि भेटा पेश कई। उन मौक़े ते अवामी तहरीक जो मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमराज समो, डॉक्टर मारवी मंगणहार, सभानी डाहिरी, आमना कीड़ानो, नूर नबी पलीजो, डॉक्टर असलम परवेज़, शहनाज पलीजो, कैनात डाहिरी, सलीम बुद्ध, नूरजहां कातियार, दाऊद डाहिरी, फाज़िल खोसो, शेख जमाल ऐं ॿिया कारकुन मौजूदु हुआ, जिन जीजी ज़रीना बलोच जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े खेसि भेटा पेश कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त जीजी ज़रीना बलोच मज़लूम तबक़नि, पोरियतनि ऐं मिसकिन माण्हुनि जो सघारो आवाज़ हुई, जंहिं पंहिंजे आवाज़ ऐं जदोजहद सां सिंधी समाज में शौर पैदा कयो। अॻुवाणनि चयो त जीजी ज़रीना बलोच क़ौमी फ़नकार, अदीब, उस्ताद, अॻुवाण ऐं कारकुन हुई जेका घणतरफ़ी शख़्सियत जी मालिक हुई। हुन रसूल बख्श पलीजीअ साहिब जी क़यादत में जनरल अयूब खां वठी जनरल मुशरफ ताईं हर डिक्टेटर ख़िलाफ़ आवाज़ उथारियो ऐं जदोजहद कई। हूअ सिंध जे पोरियत ऐं मिसकीन माण्हुनि जो आवाज़ बणी। जीजी ज़रीना बलोच जो नालो तारीख़ में हमेशह ज़िंदा रहंदो। ॿिए पासे हैदराबाद में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे, क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे अॻुवाणनि ऐं कारकुननि डॉक्टर मुजद्दिद कुरैशी, एडवोकेट ज़ाहिद बंबरो, बाबू मेमण, माशूक चांडियो, आज़ाद मीरवाही, ज़ीनत समो, नुसरत ख़ासखेली, अमीर ज़ादी बिरहमाणी, फ़िज़ा मलाह, सबा समो, रुखसाना बहलकाणी समेत वॾे तइदाद में कारकुननि कासिमाबाद में अलमदार चौक भरिसां मज़ार ते पहुची अजरक ऐं गुलनि जी चादर चाढ़ी जीजी ज़रीना बलोच खे भेटा पेश कई। सिंधियाणी तहरीक ऐं सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक पारां कासिमाबाद जे इलाइक़े लंडन टाउन भरिसां जीजी ज़रीना बलोच जी 20वीं वरसी मल्हाई वई। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे ख़िताब कंदे चयो त अमा ज़रीना बलोच सरापा कुर्बानी, सरापा दर्द, सरापा एहतजाज हुई। हुन पंहिंजी हयाती, पंहिंजो वक़्तु, पंहिंजो घरु, पंहिंजो फ़न, पंहिंजो अदब, पंहिंजो औलाद, पंहिंजा पैसा, पंहिंजा किताब, पंहिंजा गीत सभु क़ौम खे अर्पे छॾिया। जीजी ज़रीना बलोच जी असल सुञाणप सिर्फ़ु अदब, फ़न, फैमिली, टीचिंग, गीत, शाइरी, किताब न पर मज़ाहिमत, मुक़ाबला ऐं जदोजहद जा मैदान हुआ। जीजी ज़रीना बलोच मोहम्मद उस्मान डीपलाई ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो समेत सिंध जे अदीबनि, शाइरनि, वकीलनि, उस्तादनि, हारियुनि, मज़दूरनि, शागिर्दनि, सिंधियाणियुनि ऐं लखे अवाम सां गॾिजी वरी यूनिट ख़िलाफ़ जलूसनि जी क़यादत कई। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु हो त कालाबाग डैम, सिंधु दरिया ते धाड़े, दहशतगर्दी ऐं करप्शन ख़िलाफ़ जदोजहद में सिंधियाणी तहरीक अॻुवाणी वारो किरदारु अदा कयो आहे। सियासत सां गॾु ज़िंदगी जे हर शोबे में जेसिताईं औरतुनि जो किरदारु शामिलु न हूंदो, कामयाबियूं मुमकिन न आहिनि। मुहज़ब समाजनि में औरतुनि खे बराबरी वारा हक़ हासिलु आहिनि। मसइलनि ऐं मुसीबतनि खे औरत सभिनी खां वधीक भोॻे थी, पोइ उहो मसइलो ग़ुर्बत जो हुजे, महांगाई जो हुजे, करप्शन, बेरोज़गारी, तालीम जी तबाही, सिहत जी सहूलियत जी अणहूंद या अणबराबरी, जहालत जो हुजे। तालीम सभिनी मसइलनि जो हलु आहे। औरत ऐं ॿारनि खे इज़त ऐं हैसियत
बराबरी वारे हक़ सां अॻिते वधिया आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीअ चयो त औरतुनि जी आज़ादी ऐं उन्हनि खे तालीम ऐं बुनियादी हक़ ॾियण जा मुख़ालिफ़ मुदे ख़ारिज ऐं फ़रसुदा सोच रखंदड़ आहिनि। उहे ज़हनी तौरु अॼु बि पथर जे दौर में रहनि था। सिंध में औरत इंतिहाई ज़ुल्म ऐं जबर जो शिकार आहे। हुकूमत नियाणियुनि जी तालीम लाइ कुझु नाहे कयो। रोज़ानो नियाणियूं अगवा कयूं वञनि थियूं, क़त्ल ऐं तशदुद जा वाक़िआ थियनि था, पर ज़िम्मेवारनि खे का बि सज़ा नथी मिले। सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर ज़ीनत समूह ख़िताब कंदे चयो त जी ज़रीना बलोच पंहिंजे गीतनि वसीले सिंध में सुजाॻी जो पैगाम ॾिनो। क़ौमी काज़ में हू हमेशह अॻु भरी रही। जी ज़रीना बलोच ज़िया जी मार्शला दौर में सख़्तियूं बर्दाश्त कयूं। लांग मार्चनि खां वेंदे सिंध जी बका लाइ थींदड़ एहतिजाजी मुज़ाहिरनि में अॻियां रही। नुसरत ख़ासख़ैली ख़िताब कंदे चयो त जी ज़रीना बलोच क़ौमी ऐं तबक़ाती जदोजहद में रूह फूकण सां गॾु सिंधी सेरनि खे बि नओं रूप ॾिनो, जेके अॼु ताईं गूंजनि था। अमीरज़ादी ब्रह्माणी जो चवणु हो त सिंधियाणी तहरीक जे वजूद संस्काविशनि जो नतीजो आहे। हूअ हिके वक़्तु उस्ताद बि हुई, क़ौमी फ़नकारा, अदीब, लेखिका बि हुई। जी हमेशह लाइ अमर थी वई ऐं संदसि यादूं हमेशह यादि रहंदियूं। सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक जी मरकज़ी अॻवान फ़िज़ा मलाह ख़िताब कंदे चयो त जी ज़रीना बलोच पंहिंजो तसलसल अयाज़ लतीफ़ पलीअ जे रूप में ॾेई वई आहे, जेको जी ज़रीना जो लख़्ते जिगर आहे ऐं सिंधी क़ौम खे बेदार करण में रुधल आहे। सिंध यूनाइटेड पार्टी टाउन कासिमाबाद जी चूंड जो इजलास मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी असगर कुरैशी जी सदारत में पार्टी ऑफिस नसीम नगर में थी गुज़रियो। इजलास में डिवीज़नल सदर मुनवर अली ख़ासख़ैली, ज़िले चीफ ऑर्गेनाइज़र रईस रसूल बशीर लगारी ऐं ज़िले ऑर्गेनाइज़र परवेज़ भट्टी शिरकत कई। जॾहिं त कोरम पूरो न थियण सबबि टाउन कासिमाबाद जी बाडी टोड़े ऑर्गेनाइज़िंग कमेटी जोड़ी वई, जेका कमेटी 10 ॾींहनि अंदरि समूरनि पार्टी मेंबरनि सां राब्तो करे टाउन खे ऑर्गेनाइज़ करे मरकज़ खे रिपोर्ट जमा कराईंदी। टाउन कासिमाबाद लाइ अब्दुल समी चांडियो खे चीफ ऑर्गेनाइज़र ऐं मिराज सिंधी खे ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। सिंध तरक़ीपसंद पार्टी ज़िले जामशोरे जी ज़िले काउंसिल जो इजलास जामशोरे में SDP जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल होत ख़ान गाॾही जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले जामशोरे जी ऑर्गेनाइज़िंग बॉडी टोड़े नए सिरे हिकु साल लाइ नई बॉडी चूंडी वई। मंठार अली छछर खे ज़िले सदर, यूनुस ख़ान ओठो खे नायब सदर, मुबीन अहमद तीवणे खे जनरल सेक्रेटरी, अली जान छछर खे जॉइंट सेक्रेटरी, अली शेर छछर खे फिनांस सेक्रेटरी, कामरेड बादल नुहाणी खे इंफॉर्मेशन सेक्रेटरी ऐं ख़ालिद मीराणी खे राब्ता सेक्रेटरी मुनक़िद कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध हिन वक़्तु ग़ुलामी ऐं इस्तिहसाल जे ख़तरनाक दौर मां गुज़री रही आहे, जिते सिंध जे पाणी ऐं मैदनी वसीलनि ते कब्ज़ा कया विया आहिनि। सिंध जी ग़ुलामी खां निजात सिर्फ़ु सिंध परस्त सियासत में आहे। सिंध तरक़ीपसंद पार्टी सिंध जे ग़ैरतमंद अवाम खे गॾु करे इज़त, आजबे ऐं ख़ुशहाली जी मंज़िल ताईं पहुचाईंदी। हिन वक़्तु ग़रीब अवाम खे इस्पतालनि में इलाज जी सहूलियत न आहे, इस्पताल में दवाऊं नथियूं मिलनि, जंहिंजे करे ग़रीब माण्हू भोगनाऊं भोगे रहिया आहिनि, जॾहिं त सिंध खे केतिराई ख़तरा दरपेश आहिनि। अफ़गाननि खे नेकाली न पई ॾिनी वञे। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते अफ़गाननि खे नेकाली ॾिनी वञे। SDP ज़िले हैदराबाद जे सदर जान मोहम्मद जुनेजू जी सदारत में SDP टंडो फज़ल टाउन जी बॉडी चूंडी वई। ख़ादम हुसैन खोसो खे टाउन सदर, नज़ीर अहमद खे नायब सदर चूंडियो वियो। ॾीपले में बाहि लॻण सबबि 7 घर सड़ी विया। नियाण जे ॾाज समेत कुझु बि न बचियो। बाहि मुतासिरनि वाहिर जो मुतालबो कयो आहे। टंडे मोहम्मद ख़ान बाग जे चौकीदार हथां पोहरियत ते तशदुद वारे मामले जो नबेरो थी गुज़रियो। पीर अहमद सईद जान सरहदी जी निगरानी में हरसन ठाकुर ऐं चौकीदारनि विच में पेश आयल वाक़े जो नबेरो करे भाकुर पाराए ॿिन्ही धुरियुनि खे खीर खंड कयो वियो। फ़ैसिले में GA सिंध मुहाज़ जे डिप्टी जनरल सेक्रेटरी पुनल जमाली, मीर जवाद टालपुर जे मैनेजर अशरफ दरस, हादी बख्श नायो, सदाम पली, रामू ठाकुर, जावेद हालेपोटो, सलीम हालेपोटो ऐं ॿिन्ही धुरियुनि जे मुअज़्ज़िज़
ऐं ॻोठाणनि शिरकत कई। फ़ैसिले मूजिबि तशदुद जो शिकार थियल पोहरियत हरसन बाघे खे तशदुद कंदड़ चौकीदार ते ॾोह साबित थियण ते मथसि 1 लख ॾंड मुक़ररु कयो वियो, जेको धुर फ़ैसिले वक़्तु पोहरियत हरसन जे पुटनि जे हवाले कयो ऐं चौकीदार तॾे ते वञी पोहरियत खां माफ़ी वठी तॾो बख़्शराईंदो। जॾहिं त धुरियुनि पारां थियल ॻाल्हि ॿोल खे ॿुधी ग़ौर वीचार बाद ॿिन्ही धुरियुनि जे मुक़ररु अमीननि जी मौजूदगी में गॾियल राय सां फ़ैसिलो करे ॿिन्ही धुरियुनि खे राज़ी कयो वियो। फ़ैसिले जी फ़तवा खां पोइ दुआ घुरी वई। सिंधी अदबी संगत शाख़ टंडे जाम जी हफ़्तेवार दस्तूरी गरजाणी टंडे जाम में थी गुज़री। सूफ़ी शफ़ी मोहम्मद बुज़दार जी सदारत में गरजाणी थी, जंहिंमें आसी ज़मीनी नसरी नज़म, अब्दुल रसूल अब्बासी नसरी नज़म, सतायल सिकंदर नज़म, प्रोफेसर महरम अली कंबराणी गज़ल, फ़कीर अली असगर सोलंगी कहाणी, इनायत लगारी कालम पढ़ियो, जॾहिं त प्रोफेसर मिठल जसकाणी, प्रोफेसर शौक़ पंजतनी, मीर इरशाद अली टालपुर, आसीर अहमद अब्बासी ऐं ॿियनि तनक़ीद में हिसो वरितो। गरजाणी जी कार्रवाई शाख़ जे सेक्रेटरी शौकत अली सूमरे हलाई। समूरी सिंध जा सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले टंडे मोहम्मद ख़ान जी तनज़ीमी इलेक्शन मरकज़ी इलेक्शन कमीशन जे मेंबर असगर कुरैशी ऐं डिविज़नल सदर मुनवर ख़ासखेली जी निगरानी हेठि समूरी न्यूज़ियुनि वार्डनि ऐं तालुकनि जी इलेक्शन थी गुज़री। तालुके टंडे मोहम्मद ख़ान ते मुश्तबा लगारी सदर ऐं सेक्रेटरी लाइ ग़ुलाम अली शाह खे चूंडियो वियो। तालुके बुरड़ी शाह करीम ते अली मुराद सठियो सदर ऐं ग़ुलाम अली शाह सेक्रेटरी चूंडिजी वियो। सिटी टंडे मोहम्मद ख़ान ते मुख़्तियार ख़ासखेली खे सदर ऐं शाहनवाज़ मलाह खे सेक्रेटरी चूंडियो वियो। उन मौक़े ते ज़िले तालुकनि ऐं सिटी जे अॻुवान समेत वॾे तइदाद में कारकुननि शिरकत कई। गॾियल क़ौमनि जे इदारे यूनिसेफ पारां जारी कयल सिंध चाइल्ड लेबर सर्वे मूजिबि सिंध में 13 लख ॿार जबरी पोरियो करण ते मजबूर आहिनि, जिन मां 63% ॿार ज़राइत, 12% मैन्युफैक्चरिंग ऐं 10.8% होलसेल मार्केटिंग में जबरी पोरियो कनि था, जॾहिं त उन्हनि ॿारनि में सभ खां वधीक 35% ॿारनि जो तालुक़ु सिजावल ज़िले सां आहे। औरताणे आवाज़ ते हिरख जी लाहौर वासी बाबर अली पुट मोहम्मद यूसुफ अब्बासी कश्मीर जे कचे वारे इलाइक़े ॾांहुं शादी करण लाइ पहुतो। कश्मीर पुलिस कार्रवाई करे खेसि अॻवा थियण खां बचाइण जी दावा कई आहे। सिंधी अदबी संगत शाख़ कराची पारां धरती जे ॿिनि यगाननि ॾात धणियनि सिंधी अदबी संगत मरकज़ ऐं कराची शाख़ जे बानीकारनि अदीबनि ऐं लेखकनि ताज बलोच ऐं नूरदीन सरकी खे भेटा पेश करण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शाइरनि अदीबनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ अदीबनि पंहिंजा वीचार वंडिया। उन मौक़े ते ख़िताब कंदे शाइरनि अदीबनि चयो त ताज बलोच ऐं नूरदीन सरकी इल्मु अदब जी जोत जाॻाई, हूअ हमेशह यादि रखिया वेंदा। ताज बलोच एडिटर, शाइर ऐं बहादुर क़ौमी कारकुन हो। सरकारी नौकरी हूंदे कॾहिं बि न ॾिनो, सॼी ज़िंदगी अदब ऐं ॿोली सां जुड़ियल रहियो। नूरदीन सरकी तरक़ी पसंदि अदब जी जोत जलाई। विरहाङे खां पोइ सिंधी अदबी संगत खे ॿीहर मुतहरिक करण में संदसि किरदारु अहम आहे। उत्साहींदड़ शख़्सियत जो मालिक हो, हर माण्हू जी मदद कंदो हो, संदसि ख़िदमतूं नाक़ाबिले फ़रामोश आहिनि। सैयद ग़ुलाम शाह ख़िताब कंदे चयो त नूरदीन सरकी अजीब मरहलनि मां गुज़रियो, ग़ैर मामूली हालतनि में हिकु ग़ैर मामूली शख़्सियत जनमु वरितो। हुन हमेशह अमन खे अहमियत ॾिनी, जज़्बनि जो एतिराम, अदम तशदुद जे नज़रिए ते क़ाइमु रहियो ऐं इंसानियत खे हमेशह अवलियत ॾिनाई। नूरदीन सरकीअ जी औलाद मां संदसि पुटु बैरिस्टर शुआब सरकी चयो त वाल जे विछोड़े खां पोइ हर ॾींहुं इहो अहसासु वधी रहियो आहे त हूअ केॾो वॾो माण्हू हो। संदसि वफ़ात जे वक़्तु अकाउंट रुॻो 80,000 रुपया पियल हुआ, जेका वॾी रक़म न हुई, पर हूअ जेका सोच, नज़रियो ऐं फ़िक्र छॾे वियो, उहो हिकु वॾो असासो आहे। संदसि रहियल अदबी कमु सहेड़े छपाईंदुसि। नूर रिज़वी ख़िताब कंदे चयो त पंहिंजे हीरोज़ खे यादि करणु सुठी रिवायत आहे। ताज बलोच ऐं नूरदीन सरकी अदब ऐं ॿोली लाइ कमु कयो। उहे असांजा हीरो आहिनि, जिन खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। संदन ख़िदमतूं नाक़ाबिले फ़रामोश आहिनि, उनजी खोट हमेशह महसूसु थींदी रही।
संगत कराचीअ जे सेक्रेटरी निसार नाज़ रुख चयो त एडवोकेट नूरुद्दीन सरकी 1962 में कराची में सिंधी माण्हुनि पारां मल्हायल सिंधी शाम में सोजरो मखज़न जो नालो तजवीज़ कयो, जंहिंजो एडिटर ताज बलोच थियो ऐं शेख अयाज़ जो मशहूरु शेर सहंदो केरु मयारो यार पहिरियों दफ़ो सोजरे रिसाले में छपियो हो। अब्दुल ख़ालिक जूणे जे ख़िताब कंदे चयो त नूरुद्दीन सरकी वकालत जे पेशे जो उस्ताद हो। हुन वकालत ऐं ज़िंदगीअ जे हर पहलू ते रहनुमाई कई। तमामु घणा दोस्त वटसि ईंदा हुआ। सियासी कारकुननि जा केस फीस खां सवाइ विढ़ंदो हो। डॉक्टर शेर महाराणी ख़िताब कंदे चयो त ताज बलोच सिंधी तरक़ी पसंद अदब जो शहसवार ऐं सिंधी अदब जो ताज हो। हिकु इदारे जी हैसियत रखंदड़ अदीब, नक़ाद, एडिटर ऐं शाइर तौरु संदसि ख़िदमतूं आहिनि। हूअ केतिरनि ई रिवायतुनि खे रद्द कंदे अॻिते वधियो। ताज बलोच टिनि शख़्सियतुनि खे पंहिंजो उस्तादु चूंडियो हो, जिन में रसूल बश पलीजो, मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं नूरुद्दीन सरकी शामिल आहिनि। अयाज़ हुसैन क़ादरी सां बि एहतराम जो रिश्तो हुयसि। कराची यूनिवर्सिटी में शागिर्दनि खे ताज बलोच ते MPhil पढ़ाए रहियो आहियां। सरवर समेजे चयो त ताज बलोच पाण तरक़ी पसंद बाशूर अदीब लेखक हो, पर संदसि औलाद संदसि नक्शे क़दम ते न हली। ताज जी फैमिली कराची में रहंदी हुई। पोश इलाइक़े में, उन करे उहे उर्दू माहौल जे करे उर्दू ॻाल्हाईंदा हुआ। ताज जे पुॼाणा उहे MQM में शामिल थी विया। हुन इंतिहाई अहम ॻाल्हि ॾांहुं ध्यानु छिकायो त सिंधी ॿोली जा अदीब, लेखक, दानिश्वर, सियासतदान पंहिंजे औलाद खे इन किर्त खां परे रखनि था, जंहिंजो मुस्तक़बिल में काफ़ी नुक़सान बि थिए थो। जॉन जे मरण खां पोइ संदन जाइ संभालण वारो ऐं उनजे मिशन खे अॻिते वधाइण वारो केर बि नाहे हूंदो। असांखे घुरिजे त पंहिंजे औलाद खे ज़हनी तौरु समाज ऐं सियासत ऐं अदब जे लाइ तयारु करियूं, जीअं उहो ख़ाल भरिजी सघे। बैरिस्टर ज़ुल्फ़कार अली लांघा ख़िताब कंदे चयो त नूरुद्दीन सरकी ग़ुलामाणी सोच खे रद्द कयो। मूंखे न रुॻो वकालत सेखारी, पर आज़ादी जो पिणु अहसासु ॾियारियो। इहो मुंहिंजो सभाॻ आहे त ज़िंदगी जा पोयां 5 साल पाछिजियां गॾु रहियमि। अॼु मां हिकु ग़रीब जो ॿारु लंडन मां बैरिस्ट्री जी डिग्री वठी आयो आहियां। उनजो कारण मुंहिंजो उस्तादु नूरुद्दीन सरकी आहे। उन मौक़े ते अमजद शाह, साफ़ी अदीब मुमताज़ बुखारी, डॉक्टर आबदा गांगरो, नसीर सुमरो, अब्दुल वाहिद सुमरो, सजाद मीराणी, शौकत उजण, राशिद लखमीर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। चांडका टीचिंग अस्पताल में मुस्तहक़ मरीज़नि जे इलाज ऐं दवाउनि लाइ ज़कात फंड जो 1 करोड़ रुपया ख़र्च थियण बावजूदि रिकॉर्ड गुम आहे। ज़कात कमेटी ईंदड़ किस्त बि रोके छॾी आहे। ज़रीन मूजिबि अस्पताल इंतिज़ामिया ज़कात फंड मां ख़र्च कयल रक़म जो ऑडिट रिकॉर्ड, रसीदूं ऐं रिपोर्टूं पेश न करे सघी आहे, जंहिं बाद मामिलो शकी बणिजी वियो आहे। ज़िले ज़कात चेयरमैन मुनीर शेख MS अस्पताल खे लिखत में ख़र्चनि जा तफ़सील तलब कया, पर मुक़रर मुदे में जवाब न मिलियो। अस्पताल इंतिज़ामिया मूजिबि ज़कात सेक्शन इंचार्ज जी ज़िम्मेवारी हुई, पर हू ज़हनी परेशानी सबबु ॻाल्हाइण जे क़ाबिल न रहियो आहे, जंहिं सबबु रिकॉर्ड पेश करण में ॾुखियाई पेश अची रही आहे। ॿिए पासे मुलाज़िम जी तिबी हालत बाबति सबूत पिणु पेश नाहिनि कया विया। समाजी हलक़नि ऐं सिविल सोसाइटी आला सतही जांच कमेटी ठाहिण जो मुतालबो कयो आहे, त जीअं वाज़े थी सघे त रिकॉर्ड वाक़ई गुम थियो या लिकाइण जी कोशिश कई वई। थर फाउंडेशन जे मातहत स्कूलनि में मसला, मैट्रिक पास शागिर्दनि जो एहतजाज, सर्टिफिकेट एवज़ 6,000 वसूल करण जा इल्ज़ाम हया विया। थरकोल ब्लॉक 2 जे मुतासिर ॻोठ थारियो हालेपोटो जे शागिर्दनि महबूब हालेपोटो, संदीप मेघवाड़ ऐं मेवाराम मेघवाड़ प्रेस क्लब इस्लामकोट पहुची एहतजाज कंदे चयो त थर फाउंडेशन स्कॉलरशिप ॾियण समेत जेके वाइदा कया, उन्हनि मां कंहिं बि हिक ते अमल नाहे कयो वियो। असां मैट्रिक पास कई त सर्टिफिकेट एवज़ 6,000 वरिता विया। हाणे सरकारी स्कूल में दाख़िला नथी मिले। थर फाउंडेशन वाइदो कयो हो त असां मुतासिर ॿारनि जो पूरो ख़र्च बर्दाश्त कंदासीं, पर अॼु थर फाउंडेशन असांजी का बि मदद करण लाइ तयारु नाहे। असीं तालीम हासिल करण लाइ दरबदर थी रहिया आहियूं। हुननि चयो त थर फाउंडेशन पारां नवां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट खोलण बाद का बि मालिकी नथी कई वञे। सिर्फ़ु प्रोजेक्टनि जो आगाज़ कयो वञे थो, उन खे पुॼाणी ते पहुचाइण लाइ का बि रिथाबंदी नाहे। असीं मैट्रिक खां अॻिते
तालीम हासिल करण लाइ तयारु न आहियूं। जॾहिं त ॻोठाणे सुरेश कुमार जो चवणु आहे त थर फाउंडेशन जे मातहत स्कूलनि में पढ़ंदड़ शागिर्दनि जा मसइला जाइज़ आहिनि। ग़रीब माण्हू 6-6 किथां आणे। मसइले ते मूं पाण बि ॻाल्हाइण जी कोशिशि कई, पर थर फाउंडेशन तरफ़ां को बि रिस्पांस न ॾिनो वियो। थर फाउंडेशन जे मातहत स्कूलनि जो मीरपुर ख़ासि बदिरां इस्लामाबाद बोर्ड सां स्कूल एफिलेशन हुजण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। ज़रियनि मूजिबि त इस्लामाबाद बोर्ड सां एफिलेशन हुजण करे मक़ामी शागिर्द सख़्तु परेशान आहिनि, जंहिंजो थर फाउंडेशन अञा ताईं को बि नोटिस नाहे वरितो। कराची यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तरफ़ां मेमण ॻोठ लाइ पॉइंट बस सर्विस बिना कंहिं अॻुवाट इतला जे बंदि करण ते इलाइक़े वासियुनि ऐं शागिर्दनि में सख़्तु मायूसी ऐं कावड़ जी लहर छांइजी वई आहे। शागिर्दनि मूजिबि यूनिवर्सिटी अचण वञण लाइ अकेलो सवारी जो ज़रियो उहा पॉइंट बस हुई, जंहिंजे बंदि थियण सबबि तालीमी सरगर्मियूं सख़्तु मुतासिर थी रहियूं आहिनि। शागिर्दनि ॿुधायो त पॉइंट सर्विस बंदि थियण बैदि हाणे खेनि कराची में यूनिवर्सिटी पहुचण लाइ 3 बसनि में सफ़र करणो पवे थो। केतिरनि शागिर्दनि शिकायत कई त सुबुह सवेर निकिरण बावजूदि बि अक्सर क्लासनि में देरि सां पहुचनि था, जॾहिं त वापसी ते ट्रांसपोर्ट नथी मिले, जंहिं सबबि शाम देरि ताईं रोडनि ते रहणो पवे थो। न सिर्फ़ वक़्तु ज़ाइम थिए थो, पर ख़र्चनि में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। मेमण ॻोठ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जा दर्जने शागिर्द कराची यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खां मुतालबो करे रहिया आहिनि त पॉइंट बस सर्विस फ़ौरी तौरु बहाल कई वञे त जीअं परेशानियुनि खां बची सघिजे। पीरगोठ भरिसां यूनियन काउंसिल सदर जी भिटियूं में यूसी सेक्रेटरी अमजद शाह खे हटाइण खां पोइ नएं आयल यूसी सेक्रेटरी मुमताज़ शाह खे यूसी सदर जी भिटियूं जे चेयरमैन डॉक्टर मंसूर अब्बासी तरफ़ां चार्ज ॾियण खां इनकार कयो वियो, जंहिं करे सदर जी भिटियूं ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां मुख़्तलिफ़ कमनि कारण लाइ ईंदड़ ॻोठाणा सख़्तु परेशान थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त यूसी सेक्रेटरीअ जी बदिली थियण खां पोइ नएं आयल सेक्रेटरी खे यूसी चेयरमैन चार्ज न पियो ॾिए, जंहिं करे कमकार न पिया थियनि। अहिड़ी सूरत हाल करे सख़्तु परेशानी आहे। हुन चयो त यूसी चेयरमैन पंहिंजी पसंदि जो सेक्रेटरी रखाइणु चाहे थो, जंहिं करे नएं सेक्रेटरी खे चार्ज न पियो ॾिए। ॿिए तरफ़ नएं आयल सेक्रेटरी मुमताज़ शाह राब्तो करण ते ॿुधायो त यूसी चेयरमैन डॉक्टर मंसूर मूंखे चार्ज ॾियण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो आहे, जंहिं करे IIT बंदि पियल आहे, कमकार बि नथा थी सघनि। खानपुर महर ऐं भरपासे जे इलाइक़नि में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ज़ेर इंतिज़ाम हलंदड़ स्कूलनि में पढ़ाईंदड़ उस्तादनि खे 4 महीननि खां पघारूं नाहिनि मिलियूं, जंहिंजे करे उस्तादनि जे घरनि में फ़ाक़ा कशी वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। हिन महांगाई जे दौर में मजबूरनि 10 खां 12 हज़ार पघार ते स्कूलनि में ॿारनि खे पढ़ाईंदड़ ख़ानगी उस्तादनि लेडी टीचरनि खे गुज़िरियल 4 महीननि खां पघारूं नाहिनि मिलियूं, जॾहिं त मामले जो लाॻापियल इख़्तियारनि पिणु को बि नोटिस नाहे वरितो। ज़रियनि मूजिबि पघारनि लाइ आवाज़ उथारण जी सूरत में स्कूल मैनेजमेंट उस्तादनि खे फ़ारिग़ करण जूं धमकियूं ॾेई ब्लैकमेल करे ख़ामोश कराए छॾे थी, जंहिं सबबि सैफ़ स्कूलनि में पढ़ाईंदड़ उस्ताद सख़्तु परेशान आहिनि। कुझु उस्तादनि पंहिंजो नालो ज़ाहिर न कंदे ॿुधायो त सख़्तु महांगाई जे दौर में असीं 10 खां 12 हज़ार पघार ते सैफ़ जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में पढ़ायूं पिया, पर उन हूंदे बि 4 महीननि ताईं पघार नथी मिले, जंहिंजे करे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते पघार ॾेई असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। इब्राहिम हैदरी जो समाजी अॻवान 1 हफ़्ते खां पुरस्रार नमूने गुम आहे। संदसि को बि पतो पइजी नाहे सघियो। इब्राहिम हैदरी जे नामियारे समाजी अॻवान जमील ख़ासकेली जे भाउ अली अकबर ख़ासकेली वल्द मोहम्मद सलीम गुज़िरियल 1 हफ़्ते खां पुरस्रार नमूने लापता आहे। घर वारनि मूजिबि अली अकबर 22 अक्टूबर जी सुबुह मामूल मूजिबि कम ते वञण लाइ घरां निकितो त वरी वापसि न आयो। समाजी अॻवान जमील ख़ासकेली ऐं ॿियनि जो चवणु आहे त असांजे भाउ जी ॻोल्हा जी मदद कई वञे।
हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।